हिकिड़ो धनार हुयो, सुबुह जो उथियो त पंहिंजे बकरियुनि जे वाड़ जे ॿाहिरां बगड़ियुनि जा पेरा त डोड़ी वञी चई पीउ खे ॿुधाई जी बाबा बाबा असांजे वाड़ जे ॿाहिरों बगड़ियुनि जा पेर आहिनि। चई पुट घर जा कुत्ता भाड़ी थी पिया आहिनि न त बगड़ियुनि खे कहिड़ी ताक़त आहे जो असांजा लोड़ा लॻा। असांजो ही क़ौमी कारकुननि जो काफ़िलो सिंध जे हर उन मुड़स माण्हू वटि, हर उन गैरतमंद पुट वटि, हर उन सिंध जे लाइ जिन जे दिलनि में दर्द मोहबत ऐं प्यार आहे, उन्हनि सभिनी गैरतमंदनि वटि मेड़ खणी था वञूं त बाबा वोट जंहिंखे वणे वॼो असां तव्हां खां न घुरंदासीं ऐं न ई तव्हां वटि कॾहिं आया हूंदासीं, पर इहो तव्हांखे ॿुधायूं था त सिंध तव्हांजो तारीख़ी वतन आहे। इन धरती माउ जे बका जी जंग में असांजी मदद कयो, असांजो साथ ॾियो, असांजो सॾु ॾियो त धरतीअ तां धारनि खे तड़े कढूं ऐं पंहिंजी सिंध खे पंजाब खे। कराची चवनि था नसवार वारो नसवार खाई पेशावर खां थो हले, अफगानिस्तान खां थो हले, भाई कराची तो हमारा है। भाई लोग चवनि था तो कराची तो है ही हमारा, हाणे सखर में जलसो करे चवनि था तो सिंधी हमारा है। असां चऊं था तो सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, सिंध सिंधी कौम जो तारीख़ी वतन आहे। गिरफ्तार करें, जेलों में बंद करें, सूली पे लटकाएं, मगर सिंध हमारी मुकद्दस धरती है, सिंध के हम वारिस हैं, उसकी इज्जत पर आंच आने नहीं देंगे। हम सब कुर्बान हैं, जेल में जाना तो चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, 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 जिए सिंध। अॼा दुनिया वारनि खे ऐं पंहिंजे साफ़ी ॿारनि खे इहा गुज़ारिश थो कयां त जेके माण्हू चवंदा आहिनि त क़ौम परस्त हिकिड़ी सीट बि खटी नथा सघनि, अॼु ही अवामी समुंड जे मार्फत ही लखे सिंध जा किरोड़े कूंदड़ पुट, ही सिंध जूं न्याणियूं, ही सिंध धरती जा वारिस अॼु चिटे ऐं वाज़े तौर ते सिंधु देश जी आज़ादी जी घुर कनि था। 76-77 खां वठी हिन इश्क जी राह में आहियूं, हिन इश्क जा संदरा कुल्हंदे रखिया आहिनि। मां सम्झां थो असां सिंधी माण्हुनि जो अख़्तियार न आहे पंहिंजे धरती ते। असां कंहिंजा एजेंट न आहियूं, असां सिंध जा एजेंट आहियूं, तारीख़ जो हिकिड़ो तसलसल आहियूं। जेको माण्हू सच चवे थो सो ई माण्हू लख लहे थो। मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो लख जे बराबरि हूंदो, लख जे बराबरि हूंदो।